अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक़ मिठू अरबाब हादा। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं नुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ जुञ सिराब। पाठ नंबर 45। अल्लाह रब्बुल आलमीन पाणीअ खे हुकुम कयो त फ़िरौन जो जिस्म मथे करे त बनी इसराईल ईअं न सम्झे त फ़िरौन मोह कोन्हे, पोशीदा थी वियो आहे। अल्लाह रहमान रहीम हज़रत मूसा जिन खे हुकुम कयो त बनी इसराईल सां गॾु मिस्र वञो। ख़ुदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त बनी इसराईल खे फ़िरौन ऐं उन जे साथियुनि जे सभई अमवाल ऐं मकानात ऐं मीरास अता फ़रमाई ईअं ॾियो। वरी ख़ुदा हुकुम ॾिनो त शाम जे तरफ़ वञो। जॾहिं दरिया उबूर करे विया त हिकु जमायत वटि पहुता। ईअं थियो उहे हिकु बुट जे चौतरफ़ गॾु थियो उन जी परतिश पिया कनि। ईअं ॾियो बनी इसराईल जे माण्हुनि चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे त असांजे लाइ बि अहिड़ो ख़ुदा बणायो जहिड़ो हिन जमायत जो ख़ुदा आहे। ईअं ॾियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन फ़रमायो तव्हां हिकु जाहिल गिरोह आहियो छा? ख़ुदावंद आलम खां सवाइ ॿियो केरु बि ख़ुदा कोन्हे, ॿियो ख़ुदा चाहियो था। ईअं ॾियो उन वक़्त खे यादि करियो जॾहिं तव्हां दरिया जे पाणीअ खे ख़ुदा फाड़ियो ऐं तव्हांखे निजात ॾिनई। ईअं ॾियो फ़िरौन ऐं उन जी क़ौम खे ग़रक़ कयईं। तव्हां ॾिठो हुयो ख़ुदा अलाह अकेलो आहे, वहदहू ला शरीक लहू आहे। अलाह जी इबादत करियो, ॿियो को बि महबूद कोन्हे। उन अलाह ख़ुदा जी इबादत करियो। जॾहिं बनी इसराईल दरिया मां ॿाहिरि आया त हिकु सहरा में अची मुक़ीम थिया। ईअं ॾियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे चयऊं असां माण्हुनि खे त तो मारे छॾियो, जो आबादीअ मां अची हिकु झंगल में वठी आयो, अची आए पहुचाए छॾियो। अहिड़ो जो जिते न सायो आहे, न को वण आहे, न को पाणी आहे। ईअं ॾियो त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि ते हिकु ककर मोकिलियो जो सॼो ॾींहुं उन्हनि ते छांव कंदो हुयो। उन खां पोइ उन्हनि खे खाइण लाइ भुॻल कुकड़ उन्हनि जे दस्तरख़ान ते किरंदा हुआ। ईअं ॾियो जॾहिं उहे माण्हू खाई पी ढव कंदा हुआ त उहे सभई कुकड़ ख़ुदा जे हुकुम सां ज़िंदा थी उॾामी वेंदा हुआ। ईअं कयो उहे माण्हू 12 क़बीलनि जा हूंदा हुआ। ईअं ॾियो जो हिकिड़ो पथर हुयो, उहो पथर पंहिंजे लश्कर जे विच में रखंदो हुयो। पंहिंजी असां लठ उन पथर ते हणंदो हुयो त उन मां 12 पाणीअ जा चश्मा जारी थींदा हुआ। हर हिकु क़िबिलो उन्हनि चश्मनि मां पाणी पी सिराब थींदा हुआ। ईअं ॾियो घणी मुदत थी वई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे चयऊं त इन खाधे ते असां खां सब्र कोन थो थिए, ख़ुदा खां दुआ घुरो त असांजे लाइ ज़मीन मां सब्ज़ी तरकारी ककड़ी कणिक बसर थूम मसूर पैदा करे। ईअं ॾियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़रमायो उन्हनि शयुनि जे करे बहितर शयूं मनसलवा तब्दील करणु चाहियो था। ईअं ॾियो त पोइ मिस्र या कंहिं शहर में हलो, उते तव्हांखे तव्हांजे ख़्वाहिश मुताबिक़ शयूं मिलंदियूं। ईअं ॾियो ख़ुदावंद आलम हज़रत मूसा जिन खे हुकुम ॾिनो बनी इसराईल खे अर्ज़ बैतुल मुक़द्दस जे तरफ़ वठी वञो, उते काफ़रनि खे कढनि ऐं पाण उते रहनि। उन वक़्तु बनी इसराईल जी तइदाद 6 लख हुई। ईअं थियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो तव्हांजे लाइ ख़ुदा अर्ज़ बैतुल मुक़द्दस लिखी छॾियो। तव्हांजे लाइ ज़मीन अर्ज़ मुक़द्दस मुक़ररु करे छॾियो, मुक़ररु लिखी छॾियो। उथी उते हलो, क़याम करियो, ख़ुदा जे हुकुम खां इनहराफ़ न करियो, न त तव्हांखे नुक़सानु थींदो। ईअं थियो।